प्यारे दोस्त और करम फरमा, आप लोगों का शुक्रिया। आप लोगों ने मुझे मौका दिया, मेरे घर आए और इस गरीब खाने को आपने ज़ीनत बख्शी। ये करम नवाजी आपकी। मैं इसलिए आप लोगों का शुक्रगुज़ार हूँ। और मेरे नूर नज़र जो हैं वो आप लोगों के सामने बैठे हुए हैं। अब मैं आप लोगों के सामने उर्दू शायरी के तौर पर लिखी हुई नज़म पेश करता हूँ, जो उसको अगर आप हुक्म दें तो मैं तरन्नुम में पढ़ूँ। सिंधी तर्ज है और ये इसकी जो वज़न है, जो बैर है, वो बैर हज्ज मुसम्मन सालिम है। असातिज़ा इसको समझेंगे, मफ़ाइल उनके वज़न पे है। तो बिस्मिल्लाह। हाँ करे जिन सार जे जानी गुंड सुनल अचे खोले, हसीनन खे लगे हैरत, हसीनन खे लगे हैरत, पवन राणा मजरोले, करे जिन सार जे जानी गुंड सुनल अचे खोले, खुदा हाफ़िज़ चवे अंबर थिए गुलड़न शर्मसारी, हवा जे कर खणी खुशबू, हवा जे कर खणी खुशबू, अचे महफ़ल लहे गोले, करे जिन सार जे जानी गुंड सुनल अचे खोले, वञे सूरज कमर वारी जकी थी रोशनी रौनक, नज़ाकत नाज़ सां दिलबर अचे गॾिजी अगर टोले, करे जिन सार जे जानी गुंड सुनल अचे खोले, वञे विसरी सुखन बुलबुल तवारण तूतियन भुलिजे, अगर मन ठार मजलिस में, अगर मन ठार मजलिस में मिठी बोली अचे बोले, करे जिन सार जे जानी गुंड सुनल अचे खोले, न का ज़ीनत न ज़ेबाई मिसल महबूब मिठड़े जे, उन्यूं दर्शन लए दीदूं, उन्यूं दर्शन लए दीदूं, वञन ख़ाली सफ़ा छोले, करे जिन सार जे जानी गुंड सुनल अचे खोले, तलबतन में सिकायल खे थिए पूरी सिगोशल सा, करे एहसान आजिज़ ते, करे एहसान आजिज़ ते, घुरा ऐशा लखे गोले, करे जिन सार जे जानी गुंड सुनल अचे खोले, हसीनन खे लगे हैरत, पवन राणा मजरोले, करे जिन सार जे जानी गुंड सुनल अचे खोले। ज़माने जे मुतलिक़ कुझु मूं अशार तरतीब ॾिना हुआ, से अवां दोस्तनि जी ख़िदमत में पेश कयां थो। हाँ थिया ज़ाहिर ज़माने में क़यामत जा आसार, अस्तग़फ़िरुल्लाह, थिया ज़ाहिर ज़माने में क़यामत जा आसार, अस्तग़फ़िरुल्लाह, थियो दुनिया जो अॼु ॿुध कहिड़ो हाल आहे, चौ तरफ़ ॾिस तूं कहिड़ी चाल आहे, वियो विसरी बिल्कुलु अॼु आहे ईसार, अस्तग़फ़िरुल्लाह, ग़रीबनि जो हक़ अॼु त खसिजी वञे थो, कमज़ोर दहशत सां दसिजी वञे थो, पर पोइ बि इनखे मिले थी मयार, अस्तग़फ़िरुल्लाह, हलन ज़ोर ज़ुल्म था ॾेह में ॾियाणी,
मज़लूम मारिन पिया ॼाणी वाणी ॾेई धड़का दोशत करे आशिकार अस्तगफिरुल्लाह। हलन अॼु दुनिया में था झगड़ा लड़ायूं कनि हिक ॿिए ते था माण्हू चढ़ायूं पढ़ी यार ॾिस तूं रोज़ाना अख़बार अस्तगफिरुल्लाह। अॼु पुट न पइजी करे अदब इज़त नाफ़रमान नादान करे कीन न विड़त फुरियो बेअदब पुट पेजो आ इख़्तियार अस्तगफिरुल्लाह। ॿधी बम बदन ते कनि ख़ुदकुशी पिया मरन मारे ॿिए खे वञनि कुसी पिया 16 साल वारा बेसम्झ ॿार अस्तगफिरुल्लाह। न को भाउ बिरादर न को चाचो मामूं थियन ॻाल्हि थोरीअ तां ॼाणी वाणी साम्हूं आहिनि नौजवाननि जा अॼु अहिड़ा पार अस्तगफिरुल्लाह। अगो ॾिसण अरबीअ जी अदा आहे सुन्नत पर अॼु पड़ोसी न कनि था अयादत वञी की न पुछनि को लाचार बीमार अस्तगफिरुल्लाह। रुसी वेठो आहे हिक ॿिए खां घर घर बिना उज़र शरई करे ख़ूब ॾमर कनि की न वेही अॼु को बि वीचार अस्तगफिरुल्लाह। मथे मां उगाड़ियूं गुमन थियूं बाज़ारियूं न परवाह का आहे जो ॾिसे मर्ददारियूं अहिड़ा औरतनि जा किरदार बेकार अस्तगफिरुल्लाह। वधी मर्ज़ महांगाईअ जो वियो आहे अॼुकल्ह गुज़ारो बि मुश्किल थियो आहे परेशान माण्हू आ बेरोज़गार अस्तगफिरुल्लाह। न तकवा रही अॼु न परहेज़गारी थिया माले गनीमत जा माण्हू पुॼारी रुगो हाऊ हाऊ थिया मालदार अस्तगफिरुल्लाह। असीं पंहिंजे रब खां मायूस नाहियूं कंदो कुल सड़ाही उमेदनि में आहियूं कंदो करम पंहिंजो परवरदिगार अस्तगफिरुल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अञा मर्द आहिनि सच चवंदे सखर कना रिझंदा न आहिनि रहिया मर्द मोमिन आहिनि ॿचार अस्तगफिरुल्लाह। चुप करे सिकायल सच नाहे वणंदो सुणी सच खे सभु को अदा आहे चिड़ंदो करे वेठो हर को हक़ीक़त खां इनकार अस्तगफिरुल्लाह। माशाअल्लाह सुभान अल्लाह। वफ़ादारीअ जे मुतालिक़ ही अवामी आम शाइरी तक़रीबन ही मूं लिखियो आहे गुज़श्ता साल अक्टूबर मंझि। इन मूं अर्ज़ु कयो त ॾिसो अॼु मोकल आहे वेही ज़माने मां वफ़ादारी वफ़ा उन जी त बदिले में सरे थी अॼु सफ़ा ख़्वारी बेवफ़ाई आम अॼु आहे वफ़ा जा वण विया वठिजी फिरी इक़रार उल्फ़त जो वियो अॼु आहे इनकारी अचे मुंहं ते करे मिठ मिठ वञनि दिलड़ी वठो रेबे इहा अॼु रीत मुल्कनि में अमूमी तौरु आ जारी कॾहिं मतिलबु वञनि मटिजो तोता चश्म ॿयूं फेरे वठो मुल ते जीअं माल वठे मुल ते जीअं माल वॾा वञनि था वापारी वठी मुल ते जीअं माल वॾा वञनि था वापारी दुनियाऊं दाग़ दिलि ते ॾिनाऊं दाग़ दिलि ते जे मरण ताईं न मिटबासे ॾिनाऊं दाग़ दिलि ते जे मरण ताईं न मिटबासे अॻियां रब जे थींदो लेखो न हलंदी जिते रियाकारी चवां तन खे सिकायल छा मटियो जन मतिलबियनि मोह छॾे ॾे बेवफ़ान खे कई जन तोसां गद्दारी। हाणे हीअ साईं असांजे मोहतरम उस्ताद हाजी अकबर अली हमरानी साहिबु हिकिड़ो मिसरा तरा ॾिनो हो उनत मूं अर्ज़ु कयो हो हुन मां साईं असांखे तरा मिसरो ॾिनो छॾिया इश्क तुंहिंजे अथम अॼु पढ़ाए पोइ इन सभिनी दोस्तनि लिखियो साईं अन हाजी हनीफ़ साहिबु लिखियो रमल साहिबु लिखियो और साईं लाखड़िया शेख अब्दुल्ला साईं हुन बि लिखियो इन त मूं अर्ज़ु कयो मूं लिखियो त पना पिर्त वारान रण में रड़ाए छॾिया इश्क तुंहिंजे अथम अॼु पढ़ाए
खणी नेण कीअं मां सॼण ना निहारियां, अजीबन सां आजिज़ अखियूं लड़ाए, मुलाक़ात लाइ सदा मन ही मांदो, मुहबत जूं मेखूं थो जीअ में जड़ाए। अड़ांगी अज़ल खां अथई इश्कबाज़ी, वञी नेठि नीं थो जनाज़ो खणाए। मुहबत लुटाइनि हुक्मरान बेशक, उशाकनि खे सूलीअ मथे आ चढ़ाए। मुहबत लुटिया अन हुक्मरान बेशक, उशाकनि खे सूलीअ मथे आ चढ़ाए। सिकायल संदो जान सौदो अड़ांगो, ॾिठो मूं ॾुखियो आ अदा नी अड़ाए। हीअ असांजे मोहतरम उस्ताद साईं जे उन मिसरे तरा ते मूं अर्ज़ु कयो, सभिनी दोस्तनि लिखियो, भला असांखे इलाही पसंदि आयो, साईं जो मिसरो ते लिखियोसीं।